सिंध पाकिस्तान में हिन हालत में गुजारे पई तो सिंध में हलाकू चंगेज खान जी बर्बरियत वहशत आ जिते कानून नाहे, जिते जुल्म ॾाढ जो राज आ, जिते इंसाफ नाले को उसूल को निज़ाम नाहे। अदालतूं मौजूद आहिनि, माण्हुनि खे इंसाफ नथो मिले। पुलिस ऐं रेंजर्स खरबें रुपया बजट सिंध जी खाए थी, सिंध में अमन अमान बहाल कोन्हे। असेंबलियूं हुकूमतूं मौजूद आहिनि, उहे लुटमार ऐं फुरलुट जो निज़ाम उन्हनि मुसलत कयो। इस्लामाबाद ऐं तख्त पिंडी, तख्त लाहौर ॼणो सिंध भत्ते खोरी ऐं क़त्लेआम लाइ आसिफ ज़रदारी ऐं उनजे बदमाश टोले जे हवाले करे छॾी। पंजाब जो कब्ज़ो, पाकिस्तान जो निज़ाम सिंध जे 6 करोड़ माण्हुनि लाइ तबाही ऐं मुसीबत खणी आयो। चऊं था ही गुंडाराज ऐं दहशतगर्दी तव्हां असांजे मथां धाड़ेल बचाया आहिनि। ॿ डिवीज़नियूं लाड़काणो ऐं सखर डिवीज़न धाड़ेल इंडस्ट्रीज़ जे हवाले आहे। ऐं ॿियो भत्ताखोरी ऐं कब्ज़ागीरी ऐं मनुशात गर्दी ऐं आसिफ ज़रदारी जी कारे ज़ुल्म जी रात सिंध जे मथां मुसलत कई आहे। इहा मुसलत कई आहे त इस्लामाबाद ऐं पिंडी वारनि कई आहे, छो त तव्हांजी असेंबलियूं हुकूमतूं मुल्क जो निज़ाम धांधली ऐं बदमाशी ते ॿधल आहे, उहो इंसाफ खां ख़ाली। ही असेंबलियूं ऐं कानून ऐं रूल ऑफ लॉ, कानून जी हुक्मरानी हुजे हा त ही मासूम जेके शहीद आहिनि, हिननि जा लाश पिया आहिनि, कातिलनि खे ॿधण लाइ पुलिस ऐं मुल्क जो निज़ाम मफ़लूज आहे। जनरल कियानी खां वठी मौजूदा जनरलनि जी रिजीम सिंध जे मथां ही ॾाइण विहारी आहे ऐं ॾाइणनि जे हवाले सिंध आहे। जे पुलिस मूंखे ऐं डॉक्टर नियाज़ कालाणी खे राति जो घरनि मां गिरफ़्तार करे थी। हे जेके वारिस चवनि था त हे कातिल ॿधो ऐं लाश पिया आहिनि, कातिल नथा ॿधो। इन करे त असां इंसाफ जी ॻाल्हि कयूं था, असांखे राति जो घरनि मां खणी गिरफ़्तार कयो था, जेके जिन जे मथां बदमाशी ऐं ॾोह दाख़िल आहिनि। ऐं मालिक चवनि, वारिस चवनि त लाश रखी FIR कजो। सिंध एतिरी ज़ुल्म ऐं ॾाढ जो शिकार आहे त हिकु फर्स्ट रिपोर्ट जे लाइ असांखे लाश रखणा था पवनि। अहिड़ा लाश जेके लाश भंडनि जा खणी रखिया हुआसीं नवाब वली मोहम्मद, अहिड़ा लाश जेके माड़ी जलबाणी जे शहीदनि जा खणी रखिया हुआसीं नेशनल हाईवे ते सकरंड में, असांजे लाइ FIR इंसाफ त नथा ॾियो। हुते ज़रदारनि खे नवाब वली मोहम्मद मां बरी कयो, हुते माड़ी जलबाणी मां सरकारी दरिंदा बरी कयो। तव्हां FIR कटियो, निज़ाम त कोन्हे, ॾाढा, पर पोइ वरी हे दरिंदा सांगड़ जा बि तव्हां बरी कजो। मां त ख़राज थो पेश कयां पीर साहब पगारे खे जॾहिं बोर्ड आई। सिंध वासियो, मां साईं GMC जो पैरोकार हा, साईं GMC जा पैरोकार जीअं सूर्य बादशाह जा पैरोकार गोलनि ऐं फाहिनि जो बख पिया बणजनि, अॼु वरी साईं GMC जा सूर्य बादशाह जा पैरोकार मैदान ते बीठा आहिनि त सिंध में गुंडाराज ही जॾहिं बोर्ड हुई तॾहिं पीर ॻोठ जो दस्तरखान खुलियल हो। मां राति इहो ॾिसंदो पिया 3 बजे जे हिते पहुतो हुउमि, राति जो तते हुर जमात जा माण्हू पंहिंजे भाउरनि लाइ मानियूं खणी आया। ही हुर जमात या सरवरी जमात जो न, ही 6 करोड़ सिंधियुनि जे वतन जो सवाल आहे त बदमाश
बदमाशी जो राज तो पिंडी खत्म करे असां इंसाफ सां पंहिंजे वतन में ज़िंदा रहण चाहियूं। असांखे इंसाफ खुशहाली सां पंहिंजे वतन ते ज़िंदा रहण। ही तव्हां असांजे मथो आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी जो गुंडा राज मिले असांखे पंहिंजे धरती पंहिंजे ॻोठनि पंहिंजे शहरनि पंहिंजे घरनि में ज़िंदा रहण नथा ॾियो। असांजी ज़िंदगी ऐं वजूद ख़तरे में विझी छॾियो अथव पीपल्स पार्टी खे विहारे। लतीफ़ सरकार चयो आहे त ॿिनि तरारनि जाइ नाहे हिक म्याण में। जे पीपल्स पार्टी ज़िंदा रहंदी त पोइ चोटियारे वांगुरु जीअं शहीदनि जा लाश असांजे बचनि जा रोडनि ते पिया हुआ। पीपल्स पार्टी सिंध ऐं सिंधियुनि जे तबाहीअ जो नालो आहे। को गैरतमंद वेठो आहे त हुनखे अपील कयां थो त ज़रदारी जे पेरनि में न वेह, सिंध जो पुट थी। अवां अॼु शहीदनि जे लाशनि तरफ़ मुंहुं करे सिंध वासियुनि खे सांगड़ जे इर्द गिर्द बम्बार्डमेंट थियूं। सांगड़ अंग्रेज साम्राज्य खे टोटा चबाया। हुर जमायत सरवरी जमायत पर मां तव्हांखे सिंध जमायत चवां थो। छो त सूर्य बादशाह चयो हो वतन या कफन, वतन वतन सिंध आहे। त सिंध वतन ते जेको ज़ुल्म जो निज़ाम आहे इन जे ख़िलाफ़ जेको आवाज़ उथियो आहे इहो आवाज़ तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं ही ज़ुल्म जी कारी राति ख़तम न थींदी। सॼी सिंध खे अपील कंदुसि रोडनि ते निकिरो, एहतजाज कयो त चोटियारे ऐं सांगड़ जे शहीदनि जा कातिल कानून जे कटहड़े में अचनि। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ऐं हाई कोर्ट बार जे वकीलनि खे अपील कंदुसि त बार में एहतजाज कयो ऐं करारदादूं पास कयो त सिंध में गुंडा राज ख़त्म थिए ऐं सांगड़ जे शहीदनि सां इंसाफ़ लाइ जेके वारस चवनि था FIR थिए ऐं कातिल कानून जे कटहड़े में अचे। सिंध जो त मुतालबो ई हिकिड़ो आहे। ही इंसानियत जो मुतालबो आहे त सिंध में कानून जी हुक्मरानी बहाल कयो। त सिंध में कानून जी हुक्मरानी कोन्हे। असां ही तव्हां ॾिसो पिया त असां जंग वतन जी करण लाइ कैनालनि जे ख़िलाफ़ रोडनि ते निकिता आहियूं त धाड़ेल ऐं गुंडागर्दी ऐं कब्ज़ुनि ज़मीनुनि ते कब्ज़ा वधिया आहिनि त जीअं सिंध जा माण्हू दरिया बचाइण जे बदिरां पंहिंजे घरनि में ख़ौफ़ हज़ार आहिनि। ही ख़ौफ़ ऐं दहशत जो वाक़ियो हो जेको चोटियारी में थियो। धाड़ेलनि जा वाक़िया थिया आहिनि ऐं हुते दहशतगर्द अहमल वली कराचीअ में जो उहो थो चए त कराची पठाणनि जी आहे। का माई पंहिंजे ॻोठो निकिती आवाज़ चए त कराची असांजी आहे। सिंध जे इंच इंच जा वारस सिंधी आहिनि। असांजी जदोजहद जेका दरिया बचाइण जी हली आहे, 6 करोड़ माण्हुनि जे तहफ़ुज़ जी जदोजहद हली आहे, उन जदोजहद खे हेॾे होॾे पिया कनि त माण्हू उन तरफ़ तवजो हटाइनि। अॼु तवजो शहीदनि जे तरफ़ सिंध जो सॼो तवजो मरकूज़ आहे त हिननि शहीदनि सां इंसाफ़ थिए। पर सिंध पंहिंजे बका, सिंध पंहिंजे वजूद, सिंधी पंहिंजे हक़े हाकिमियत, सिंधी पंहिंजे दरिया, सिंधी पंहिंजे ज़मीनुनि ते कब्ज़े जे ख़िलाफ़ जदोजहद कंदा। असां शहीदनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ ऐं हिते अॼु जेका असांजी शोधा कमेटी ऐं यकजहती कमेटी ठही आहे शहीदनि जे वारसनि सां गॾु आहियूं। ऐं तव्हां सांगड़ वासियुनि खे शहीदनि जे वारसनि खे तव्हांखे ज़मीनूं ॾियनि था। तव्हांखे चवनि था ज़मीन खणो। ज़मीन त असां ज़रदारी खे न निड़ीअ ते लत ॾेई असां भंडनि खे वठी ॾिनी। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हे ॻाढ़े झंडे वारा मां ऐं डॉक्टर नियाज़ कालाणी साहब जॾहिं सकरट में वेठा हुआसीं तॾहिं बि असां मालिकनि खे FIR ऐं उहो इंसाफ़ त वठी ॾिनो हुओसीं पर मालिक ठही विया। असां था चऊं त कॾहिं कब्रूं इंसाफ़ जो मुतालबो कजूं। तंहिं करे हिननि शहीदनि जा वारसो हिननि शहीदनि सां इंसाफ़ कजो। मतां जे कब्रुनि ते वञो त कंधु झुकियल हुजे। वेठा रहो। दुनिया ॾिसे पई, सॼी दुनिया ॾिसे पई त पाकिस्तान में सिंधियुनि सां छा थो थिए। दुनिया ॾिसे पई। वेठा हुजो
इंसाफ़ मिलंदो, ॿनियूं बि मिलंदव, गुंडा कानून जे कटहड़े में बि ईंदा। छो त वछ कुॾंदी किले यार तव्हां वेठा हो त सॼी सिंध तव्हां सां वेठी। असां तव्हां सां गॾु आहियूं। तव्हांजूं महिरबानियूं।